नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद तालुके जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में अॼु 12 ॾींहं बि लॉकडाउन रहियो। मंझंदि जो 12 वॻे खां 3:30 वॼे ताईं मुकमल सख़्तु लॉकडाउन रहियो। वॾे अंग में फ़ौज ऐं पुलिस गश्त कंदी रही। माण्हू सभु कारोबार बंदि करे घरनि में महदूद थी विया। मस्जिदनि में इंतिहाई महदूद जुमे नमाज़ जूं जमायतूं थियूं। रोड रस्ता ऐं ॻोठ कर्फ्यू जहिड़ी हालति जो ॾेख ॾेई रहिया हुआ। नेशनल हाईवे तोड़े मेहरान हाईवे ते ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि रही। हर तरफ़ वीरानगी नज़र अची रही हुई। शहर ऐं ॿारहड़ियुनि में ख़ौफ़ जी सूरत हाल बरक़रार आहे। शहर में पाक फ़ौज लॉकडाउन जी ख़िलाफ़वर्ज़ी कंदड़नि 14 जवाननि खे पकड़े रोड ते विच ते उथवे कराए छॾी। लॉकडाउन जे करे जिते इंसान ज़िंदगी मुफ़लज थी वई आहे, उते इंसाननि सां साड़ियल जानवरनि जी ज़िंदगी बि ख़तरे में पइजी वई आहे। ख़र्च न लहण करे माल जो चारो पूरो न करण बि मालवंद लाइ वस में न रहियो आहे। होटलनि ऐं आइस्क्रीम जा दुकान बंदि हुअण करे खीर वेकिरो न पियो थिए। मालवंद माण्हुनि जो चवणु आहे त पंहिंजो पेट गुज़र बि तकलीफ़ सां पिया करियूं त जानवरनि जी खाद खुराक किथां आणियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़